दोदापुर प्रेस क्लब अॻियां जेको आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको जेकबाबाद जो टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ैन सर्की ते CI इंचार्ज जेकबाबाद पारां तशदुद कयो वियो ऐं मोबाइल फ़ोन ऐं कैमरा फुर करण ख़िलाफ़ जेकी दोदापुर हेठि दाऊ जहानपुर जा सहाफ़ी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। IG सिंध खां मुतालबो था कयूं त ज़ैन सर्की ते थियल तशदुद ऐं फुर थियल कैमरा जो नोटिस वठी कैमरा वापसि कई वञे ऐं तशदुद कंदड़ CI जेकबाबाद इंचार्ज ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ज़ैन सर्की जे मथां जेको SHO तशदुद कयो असानी जे सख़्त लफ़्ज़ में मदद कयूं। DIG लाड़काणू ऐं IG सिंध के पुरज़ोर अपील कयूं दादियुनि जे ख़िलाफ़ माना सख़्त कार्रवाई कई वञे। इहो जेको CI इंचार्ज अली हसन महर जेका आहे त उहा कल्ह जेका आहे त असांजे ज़ैन सर्की सिंध TV जो रिपोर्टर सां बदतमीज़ी कई आहे, उनजी कैमरा फुर कई वई आहे। असां उनजी पुरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं असां जेके बि हाणे सिंध में सहाफ़ियुनि ते तशदुद ऐं उन सां बदतमीज़ी हले थो पियो, असां चऊं था त इहो माना बंदि कयो वञे ऐं इन ते जेका आहे त आला ऑफिसरनि खे गुज़ारिश था कयूं त उन ते को नोटिस वरितो वञे। सहाफ़ी खां जेको फुर थियल सामान आहे उहा वापसि कराई वञे। जी।